मोहिब हिते रुगो हिकु हैबत न पर तुंहिंजे इमरान खे केरु मोनींदो कमदार है उन्हें जे माण्हुनि खे मां ॿाहिरि मोकिलण जी कोशिशि कयां उहे हैबत वो ॾेई वठो सभई गॾिजी मूंखे मुबारक ॾियो वॾे खां वॾी पार्टी जे चेयरमैन मूंसां वाइदो कयो आहे त मां तोखे टिकट वठा ॾींदुसि मां हिन सूबाई तक ते इलेक्शन विढ़ंदुसि छो जो 3 महीननि में इलेक्शन थियण वारी आहे हैबत हुकुम सरकार वञी सॼे ॻोठ खे गॾु कर अॼु मां पार्टी जो ऐलान कंदुसि ऐं हिकु वॾो जलसो कंदुसि जिते मूं मथां गुलनि जी वर्खा कई वञे ऐं मूंखे गुलनि जा हार पाराया वञनि हुकुम सर कंदे ॿुधार रमन मुंहिंजी ज़िंदगी जी वॾे में वॾी ख़ुशी आहे जेका ख़ुशी न सभ खां पहिरियां पंहिंजे दुश्मन में वञणु चाहियां थो ही सभु ॻोठ वारा गॾु थी चुका आहिनि ऐं मां पार्टी जो ऐलान करणु वञा पियो 3 महीननि में इलेक्शन आहे ऐं हिते मूंखे केरु ॿाहिरि आहे कोन थो सघे अॼु पार्टी जो ऐलान कंदुसि ऐं सुभाणे तव्हां ॿिन्ही जे लाशनि खे ॻोठ जी गिटियुनि में रुलाईंदुसि उन खां पोइ ॻोठ वारनि जी दिलनि में मुंहिंजो एतिरो ख़ौफ़ वेही वेंदो जो मुंहिंजे ख़िलाफ़ु केरु वञण जी कोशिशि ई कोन कंदो तमामु चढ़ मां अहिड़ी ताक़त में थी वेंदुसि जो मूंखे तव्हांखे हटाए कोन सघंदो रबन हाणे शुरूआत थी चुकी आहे तूं ई ॿुधाए हाणे केरु आहे जेको इन ज़ालिम खे रोके न मूंखे नथो लॻे त असांजा माण्हू अहिड़े ज़ालिम खे वोट ॾेई उनखे पंहिंजो हुकुमरान बणाईंदा छा तूं इहो शौर अॼु मां तमामु घणो ख़ुशि आहियां छो जो असांजे सूबे जे वॾे में वॾी पार्टी मूंखे टिकट ॾिनी आहे ऐं मां इलेक्शन विढ़ी उन पार्टी में वञण जो ऐलान थो कयां हाकिम खान जिंदाबाद हाकिम खान 3 महीननि जे अंदरि इलेक्शन थिए पई तमामु जल्द असां पंहिंजी वर्क शुरू कंदासीं ऐं मूंखे पूरी पक आहे तव्हां सभई मुंहिंजो भरपूर साथ ॾींदो अॼोकी गॾिजाणी मूं सिर्फ़ु हिन करे रखराई आहे त रुगो तव्हां मूंखे वोट ॾियो पर तव्हां सभई गॾिजी हर ॻोठ में वञो ऐं मुंहिंजी वर्क कयो इन मंज़िल ते पहुचाइण वारो मूंखे हाकिम खान आहे ऐं हाकिम खान मुंहिंजो दोस्त न पर मुंहिंजो भाउ आहे इन करे आख़िरी नालो हाकिम खान आहे जीजा मूं घणनि माण्हुनि खे चयो आहे बाबा कमाल खान हाणे वोटनि में बीहे थो रोज़ भात जो देगू लानियूं 2-3 ॾींहं बिरयानी खाई रहो कंदासीं असां सॼी ज़िंदगी इन भात ते त वोट ॾिना आहिनि इहा भात बि नसीब न थींदी पोइ वोट छुट्टी ॾींदासीं अरे छोरो भात ठहो त मिलंदो उनजी तव्हां परवाह न कयो बाबा वोट त भात ते ॾींदासीं पोइ उन्हनि जा असां नारा छोड़ो कहिड़ो लाचार आहे असांखे अरे छोरा अहिड़े वक़्त में सियासतदाननि खे चिमचनि जी ज़रूरत पवंदी आहे जेका जलूस में उन्हनि जा नारा आणनि ऐं नाच कनि ऐं पपलियूं आणनि हथु चई थो मामा उन्हनि जो चिमचनि खां सवाइ कोई बि कमु न थींदो जेकॾहिं चिमचा उन्हनि सां गॾु न हूंदा पोइ नारा केरु हणंदो सुभाणे पहुचण शर्त पहिरियों नालो पंहिंजो लिखाईंदासीं छो जो उते चिमचा खोड़ा आहिनि मतां असां खां पहिरियां उते ॿिया नंबर खणी वञनि बापा ओ साईं असांजे लाइ छा हुकुम आहे बाबा ताईं ये वर्क पैसा पाण वटि जीअं वर्क शुरू थिए त मूंखे ॼाणण लाइ माण्हू खपनि ऐं जेतिरा थी सघनि माण्हू गॾु कर मूंखे अहिड़नि माण्हुनि जी ज़रूरत आहे हाज़ुर बाबा साईं जीअं तव्हांजो हुकुम हूंदो असां तव्हां सां गॾु जेकॾहिं तो जहिड़ा माण्हू मूंसां गॾु आहिनि न
त पोइ मूंखे केरु भाड़े नथो सघे। ही वठो पैसा, वञी वर्क शुरू कयो। बाबा साईं, असांखे उमेद हुई त इलेक्शन में तव्हां नहीं पोइ कमाल खान खे टिकट छो वठाई? मोबा इहो मुंहिंजो न पर पार्टी चेयरमैन जो फ़ैसिलो हुयो। जंहिं हुनखे टिकट ॾिनी